पार्लियामेंट हाउस में अपोजिशन मेंबर जो चौथे ॾींहुं बि धरणो जारी। महमूद खान अचकज़ई, अलामा राजा, नासिर अब्बास, सलमान अकरम राजा ऐं ॿिया मेंबर धरणे में मौजूद। अॻुवाणनि जो चवणु आहे त पीटीआई बानी जी इस्पताल मुंतक़िली ऐं इलाज थियण ताईं धरणो जारी रहंदो। पीटीआई मेंबर्स केपी हाउस वारो लॻल धरणो ख़त्म करे छॾियो। सुहेल आफरीदी ऐं अली अमीन गंडापुर वापसि हलिया विया। केपी हाउस ॿाहिरियां रोड बि ट्रैफ़िक लाइ खुलियो वियो। अञा 1.5 साल थियो आहे जेल मर्दनि वांगुरु काटणु घुरिजे, पर अव्हां औरतुनि जा रोई रहिया आहियो। मुंहिंजी भेण खे राति जो हिरासत में वरितो वियो। उन वक़्तु अव्हांखे ख़्यालु न थियो जेतिरो झुकंदव ओतिरो इज़त मिलंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जी पीटीआई बानी ते तनक़ीद। रहीम यार खान में कारकुननि खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त बेनज़ीर भुट्टो खे दोस्त मुल्कनि पाकिस्तान वापसी खां मना कई, पर हुन चयो त अवाम सां वाइदो निभाइणो आहे। बेनज़ीर जॾहिं गाॾीअ में वेठी त मूं बि खेसि मना कयो, पर हूअ पीउ वांगुरु मौत खां न डिॼंदी हुई। बीबीअ जे नसीब में शहादत हुई, कॾहिं बि न सोचियो हो त ईअं थी वेंदो। क़ौमी शहरा ते हादसा रोज़ मामूल बणियल। 3 ॾींहनि अंदरि 31 ॼणा फौत। अॼु नौशरो फिरोज़ भरिसां हादसे में लालबुराइंक पासे 6 ॼणा फौत थी विया। नांगोशा मोरी वटि लालबुराइंक खां कराची वेंदड़ कार खे पोयां ट्रॉलर टकर हयो। गुलाम सोलंकी, मोहम्मद बख्श, अब्दुल हकीम, नदीम, सोराब सोलंकी ऐं कार ड्राइवर मंज़ूर पिरोई चिबाड़ जी फौत। लाश इस्पताल मुंतक़िल। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो नोटिस। क़ौमी शहर ते ट्रैफ़िक कानून ते सख़्ती सां अमल दरामद जो हुकुम। 1 ॾींहुं अॻु टंडो मस्ती भरिसां हादसे में 11 ॼणा फौत थी विया हुआ। 3 ॾींहं अॻु काठोड़ भरिसां हादसे में 14 ॼणा फौत थी विया हुआ। ऐं हुकूमत रमज़ान जी आमद खां अॻु अवाम मथां महांगाई जी छिप किराए छॾी। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वॾी वाध। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में 5 रुपया वाध। नई क़ीमत 258 रुपया 17 पैसा थी वई। डीज़ल जी क़ीमत में 70 रुपया 32 पैसा लीटर वाध। डीज़ल जी नई क़ीमत 275 रुपया 70 पैसा फ़ी लीटर मुक़ररु।